जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 29 जुलाई 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास अधिक मास में शुक्ल पक्ष जी एकादशी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे, पर हुननि खे जाम सोचे समझे करे कदम खणणो आहे, न त धन हानि थियण जी भी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। मन हुननि जो अॼु तमामु खुश रहंदो। काई ना काई खुशखबरी मिलण जी भी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। तॾहिं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में पंहिंजे कार्यस्थल में ऐं पंहिंजे परिवार में तमामु सोचे समझे करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखणो आहे, त ई ॾींहुं सुठो गुज़रंदो। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य जो तमामु ध्यानु ॾियणो आहे, न त कोई रोग या बीमारी सताए थी सघे। तव्हांखे गांइ खे चारो खाराइणु लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा जो वाधारो थियण जी संभावना आहे। हुननि खे कोई वॾो कार्य सिद्ध भी अॼु थी थो सघे। अॼु स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, त मन भी खुश रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे जीवन साथी जो पूरो साथ मिलंदो। हुननि खे अॼु धन प्राप्ति भी अॼु थी सघे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। ज़रूरतमंद खे कुझु न कुझु अन्न जो दान करणु तव्हां जे लाइ अॼु लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई भी नओं कमु शुरू करणु अवॉइड कंदा त बहितर रहंदो। कोई भी वॾो इन्वेस्टमेंट भी अॼु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य तव्हांजो साधारण रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। भाग्य भी अॼु हुननि खे साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे धन जो ऐं हिसाब किताब जो तमामु ध्यानु ॾियणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जी या धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांखे जेतिरो थी सघे अॼु जो ॾींहुं शांतीअ सां कटणो आहे। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना या भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। शत्रुअनि जे हुननि जो नाश थींदो। सुख जी प्राप्ति थींदी ऐं दुखनि जो भी नाश थींदो। अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे जीवन साथी सां या पंहिंजे परिवार में वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त घर वारनि सां जेतिरो थी सघे सोचे समझे करे ॻाल्हाइणो आहे ऐं वाणीअ ते कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त अपमान जो भी सामनो थी थो सघे। बाक़ी ॾींहुं तव्हां जे लाइ साधारण रहंदो। धन जी प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य भी तव्हांजो ठीक ही रहंदो। मीन राशि।
मीन राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में तव्हांखे कोई ना कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, पर पंहिंजा ख्याल ऐं वीचार तमामु सुठा रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त मेडिटेशन करणो आहे। पंहिंजो मन ऐं बुद्धि स्थिर रखी करे ॾींहुं हलाईंदा त धन जी प्राप्ति थींदी, स्वास्थ्य बि सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। पद्मिनी एकादशी 3 सालनि में हिकु दफ़ो ईंदो आहे अधिक मास, ऐं अधिक मास जे शुक्ल पक्ष में जेका 11 चई वई आहे हुननि जो नालो आहे पद्मिनी एकादशी। त 3 सालनि में हिकु दफ़ो इहा एकादशी ईंदी आहे, त हिन जो अलॻि महत्व आहे। त थी सघे त अॼु जे ॾींहं में तव्हां भॻवान नारायण जी पूजा कजो। भॻवान नारायण खे चांवर बिल्कुलु न चाढ़बा आहिनि, त अॼु जे ॾींहं में भॻवान नारायण जे मथां चांवर न चाढ़ना आहिनि। केसर जो या चंदन जो हुननि खे तिलक लॻाए करे तुलसी पत्र चाढ़नो आहे। थी सघे त साबूदाननि जो या सावरीअ जो या फलहारीअ जो, हिननि मां काई ना काई शइ भोग लॻाइणी आहे। भॻवान नारायण जो जेतिरो थी सघे अॼु जे ॾींहं में ध्यानु करणो आहे। अगरि तव्हां व्रत रखण जा सक्षम आहियो त अॼु जे ॾींहं में व्रत रखणु महत्वपूर्ण ऐं पुण्यदायी मञियो वियो आहे। त अॼु जे ॾींहं में जेतिरो थी सघे भॻवान विष्णुअ जो जाप कजो, विष्णु सहस्त्र नाम जो पाठ कजो, त तव्हांजा सभु पाप नष्ट थी वेंदा ऐं तव्हांखे भॻवान विष्णु जी असीम कृपा जी प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे साक्षी जी जो, जेके लखनऊ उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि, ऐं हिननि जो सवाल आहे कि घर में जाम अशांति थी रहे ऐं बरकत न थी रहे। त साक्षी जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे हिकु दफ़ो नवग्रह हवन कराइणु खपे। विधिवत ब्राह्मण खे सॾु कराए घर में पूजा रखायो, नवग्रह जी शांति करायो ऐं साण ई साण लक्ष्मी जी उपासना नित्य कंदा अचो, त तव्हांजा सभु कष्ट दूर थी वेंदा ऐं घर में शांति बि बरक़रार रहंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।